सांगड़ गवर्नमेंट ब्रांच हाई स्कूल मीर हसन आजिज़ मंगी जी शागिर्दनि शागिर्दियाणियुनि ऐं ॻोठाणनि स्कूल मैनेजमेंट कमेटी जी चेयरमैन ऐं सीनियर सहाफ़ी आजिज़ मंगी जी अॻवानी में स्कूल ॿाहिरां उस्तादनि जी खोट ख़िलाफ़ एहतजाज मुज़ाहिरो कयो। मुज़ाहिरे खे ॻोठाणनि ऐं शागिर्दनि ख़िताब कंदे चयो त बहिराड़ी जे हिन तालीमी इदारे में भरपासे जे मुख़्तलिफ़ ॻोठनि जा ॿार ख़ासि तौर ते नियाणियूं वधीक ज़ेर तालीम आहिनि, जिन जो तादाद 150 ताईं आहे। तालीम खाते जी पॉलिसी मूजिबि हिते 10 उस्ताद हुजणु खपनि, जिन मां हिन वक़्तु सिर्फ़ु 3 उस्ताद आहिनि ऐं ताज़ो ॿारनि जा किताब लाइ पिणु 20% ताईं मस मिलिया आहिनि। हुननि चयो त असां DEO सांगड़ ऐं डायरेक्टर तालीम शहीद बेनज़ीर अब्बास सां बार बार रूबरू ऐं लिखत में शिकायत करे चुका आहियूं, पर सवाइ ठले आसरनि जे को खड़तेल न निकितो आहे। हुननि किताबनि जी खोट पूरी करण ऐं जल्द उस्ताद मुक़ररु करण जी घुर कंदे चयो त असां मजबूर थी अदालत जो दर खड़काईंदासीं। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।